नाज़रीन, अवामी में ख़बर जो सिलसिलो जारी है। ताकि खानवान का खबर ॾींदा हलूं त खानवान में समूरे आलमी इस्लाम समेत खानवान शहर में पिण ईद उल मिलादुल नबी जे सिलसिले में जमायत अहले सुन्नत ऐं कादरी तहरीक तरफ़ां रैली कढी वई। रैली खां पहिरीं सैयद ज़ैनुल आबिदीन ऐं सैयद माजिद अली शाह सरकार जी आमद सिलसिले में काटियो। उन खां पोइ जमायत अहले सुन्नत ऐं कादरी तहरीक जे अॻवाननि असदुल्ला कादरी, उस्ताद वली मोहम्मद मुग़ल, उस्ताद एहसानुल्लाह मल्ला, मोहम्मद हाशिम जी अॻवानी कढी वई। पंहिंजी रवायती रूटनि रतन खां मल्ला मौले खां थींदे सैयद मौला लोची मौला मदनी मौला ऐं ॿियनि मौलनि खां थींदे ईद चौक ते पहुती। रैली में दरगाह आलिया गंबट शरीफ जे गादी नशीन सैयद इमरान अली शाह, नौशरो फेरोज खां सैयद माजिद हुसैन शाह ऐं टंडो गुल शाह खां सैयद ज़ैनुल आबिदीन शाह ख़सूसी शिरकत कई। रैली में नबी नबी या नबी नबी कोल ते आशिकन रसूल झूमदा रहिया। जॾहिं रैली में ॿार तोड़े बुढ़ा हार सिंगार करे शरीक थिया हुआ। बाद में ईदगाह चौक ते ख़सूसी दुआ घुरी वई। रैली में वॉलंटियरनि जा इंतजाम फारूक हुसैन मल्ला, मंजूर अहमद सूमरो, इत्याक मल्ला, नुसरत कादरी ऐं ॿियनि संभालिया। जॾहिं त खानवान पुलिस तरफ़ां सिक्योरिटी जा इंतजाम सख़्त कया विया हुआ। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खानवान में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जावेद मल्ला। नाज़रीन, पूरे आलम इस्लाम जी खानवान शहर में पिण ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे सिलसिले में ईद मिलाद नबी जे मौक़े ते जमायत अहले सुन्नत ऐं कादरी तहरीक तरफ़ां रैली कढी वई आहे। जॾहिं त रैलीअ खां अॻु ख़ुसूसी महिमाननि सैयद मुजाहिद हुसैन शाह ऐं सैयद ज़ैनुल आबिदीन शाह तरफ़ां ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे सिलसिले में केक काटियो वियो। जॾहिं त केक काटण खां पोइ जमायत अहले सुन्नत ऐं कादरी तहरीक जे अॻवाननि असदुल्लाह कादरी, उस्ताद एहसानुल्लाह मल्ला, उस्ताद वली मोहम्मद मुग़ल, उस्ताद अल रखियो चना, डॉक्टर मुनवर अली कुरैशी, फारूक हुसैन मल्ला, आबिद हुसैन मल्ला, राजिद हुसैन मल्ला, शकील अहमद सतो, मंजूर अहमद सुमरो, नसरत कादरी, इश्तियाक अहमद मल्ला ऐं ॿियनि जे अॻवाणीअ में रैली कढी वई। रैली पंहिंजे रवायती रूटनि मल्ला खां थींदी सैयद मल्ला, लोची मल्ला, शाही बाज़ार, सोनारा बाज़ार, कुंदर मल्ला हाई स्कूल ऐं मदनी मल्ला खां थींदी ईदगाह चौक ते पहुती। जॾहिं त रैलीअ में नंढनि तोड़े वॾनि ऐं ॿुढनि तरफ़ां हार सिंगार करे ख़ुसूसी शिरकत कई। जॾहिं त रैलीअ जे मौक़े ते नबी नबिया जे कवालीअ ते आशिकान रसूल झूमंदा रहिया। जॾहिं त रैलीअ में ख़ुसूसी शिरकत दरगाह आलिया गंबड़ शरीफ जे गादी नशीन सैयद इमरान अली शाह, नौशरो फेरोज खां सैयद मुजाहिद हुसैन शाह ऐं टंडो गुलशाह खां सैयद ज़ैनुल आबिदीन शाह ख़ुसूसी शिरकत कई। जॾहिं त रैलीअ खे ख़िताब कंदे दरगाह आलिया गंबड़ शरीफ जे गादी नशीन सैयद इमरान अली शाह चयो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद असां लाइ हिकु नेमत ऐं रहमत आहे। असांखे घुरिजे त ॿिन्ही जहाननि जे सरदार जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल कंदे पंहिंजे पाड़ेसरनि सां प्यारु कयूं ऐं इंसानियत जी ख़िदमत कयूं। जॾहिं त सैयद मुजाहिद हुसैन शाह चयो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद असां लाइ ईद खां घटि न आहे। असांखे घुरिजे त उन जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल कंदे इंसानियत जी ख़िदमत कयूं ऐं पाड़े वारनि जी ॾुखे टाइम में मदद कयूं। जॾहिं त सैयद ज़ैनुल आबिदीन शाह चयो त असांखे घुरिजे त ॿिन्ही जहाननि जे सरदार जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल कंदे असांखे पाड़ेसरनि जी ख़िदमत करणु घुरिजे। जॾहिं त असांखे पाड़ेसरनि जे बीमार ऐं ग़रीब माण्हुनि जी मदद करणु घुरिजे। जॾहिं त रैली पंहिंजे रवायती रूटनि खां थींदी जॾहिं ईदगाह चौक ते पहुती त उते ख़ुसूसी दुआ घुरी वई। रैलीअ में सिंध पुलिस तरफ़ां सिक्योरिटी जा इंतज़ाम तमामु सख़्तु कया विया। जॾहिं त पुलिस सां गॾु वॉलंटियरनि में फारूक हुसैन मल्ला, शकील अहमद जलबाणी, मंजूर हुसैन सुमरो, उस्ताद वली मोहम्मद मुग़ल ऐं मोहम्मद हाशिम मल्ला तरफ़ां वॉलंटियर जा इंतज़ाम संभालिया विया। ॿिए पासे केतिरनि ई रूटनि ते लंगर जो बंदोबस्तु पिणु कयो वियो। जावेद मल्ला, अवामी न्यूज़, खानवान।